माना त दोस्तों साहत टीवी जे हलंदड़ सिलसिले अंदर ओर में अॼु असां जंहिं शख़्सियत सां गॾु आहियूं उन शख़्सियत जे सुञाणप जा खोड़ सारा हवाला आहिनि। हिकु ई वक़्तु सियासी समाजी अॻवान, कहाणीकार, मज़मून नवीस, कालम निगार ऐं उनखां अलावा उन जे शख़्सियत जूं ॿियूं बि खोड़ सारियूं सुञाणपूं आहिनि। हू हिकु इदारा साज़ शख़्सियत पिणु आहे। अॼु असां गॾु आहियूं कंबर ज़िले जी निहायती ॼातल सुञातल शख़्सियत भाऊ दुरमोहन बुड़े सां। अचो त साणस कचहरी कयूं था। तव्हांजो जनमु किथे थियो ऐं कहिड़े सन में थियो? 11 जनवरी 1956 में जेको मालकन स्कूल में लिखायो इहा तारीख़ हुई ऐं कंबर शहर जे गरीबाबाद महले जे 7 घिटी में ख़ैर मोहम्मद बुड़ो जेको मशहूरु तो जो मज़दूर हो उनजे घर में ॼायमि, जेका मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त मां हिकु पोरियत महिनत कश ऐं महिनत कंदड़ मज़दूर जो औलाद आहियां। मूंखे ख़ुशी आहे। अच्छा, हाणे तव्हांजी जेका प्राइमरी एजुकेशन थी उहा किथे थी? कंबर जे उते ई गरीबाबाद महले में स्कूल हो, नूर शाह मदरसो सॾिबो प्राइमरी स्कूल हो, उन में थी। अच्छा, उन खां पोइ मज़ीद तालीम? उन खां पोइ हाई स्कूल कंबर में मैट्रिक ॾिनी। उन खां पोइ इंटर जेका कई उहा अदीब सिंधी अदीब ऐं सिंधी आलिम जो इम्तिहान ॾेई उहा इंटर पास कई। अच्छा, ऐं इन खां पोइ तरतीब वार वरी पोइ तव्हां इंटर खां पोइ तालीम कोन वरिती, तव्हां इंटर ताईं तालीम वरिती? अच्छा, उन खां पोइ तव्हांजी जॉब पहिरीं कॾहिं थी? मुंहिंजी जॉब पहिरीं जीअं चइजे त 1973 में इन सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में मंसूर आल मबड़ो जेको डॉक्टर मोहब्बत जो दोस्त हो, उन मूंखे सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में माना फिज़िक्स डिपार्टमेंट क्लार्की वठी ॾिनी ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजी बदिली थी AC2 ब्लॉक में जॾहिं नबी बख्श बलोच वाइस चांसलर हो। अच्छा, हाणे इहा तव्हांखे जॾहिं जॉब मिली आहे सिंध यूनिवर्सिटी में, क्लरिकल जॉब मिली आहे तव्हांखे, त उहा कहिड़े सन कहिड़ो आहे? माना तव्हांजी तक़रीबन एज घणी आहे उन सन में? उन में मुंहिंजी एज माना 17 साल लॻे थी त आहे। अच्छा, ऐं उन वक़्तु 17 साल में नौकिरी मिलंदी छो त शनाख़ती कार्ड भुट्टे साहब 73 में आंदो कानून जेको शनाख़ती कार्ड हर माण्हू खे रखिणो हो ऐं पाकिस्तानी जी आदमशुमारी जी सही ख़बर पई सघे ऐं माण्हू बालिग़ केतिरा आहिनि नाबालिग़ केतिरा आहिनि उन माना अॻु में शनाख़ती कार्ड जो हुयो ई कोन। ऐं पहिरियों नंबर ई शनाख़ती कार्ड जेको आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे कढियो। ऐं लाड़काणे वारनि जे लाइ एज़ाज़ इहो आहे त जॾहिं उहो नंबर ठहे पियो त 424 पियो बीहे शनाख़ती कार्ड जो लाड़काणे तालके जे लाइ, पर भुट्टे जे कार्ड जे करे जॾहिं 424 पियो बीहे, इहो 420 पियो बीहे त उनखे माना कैंसिल कराए हुन 421 रखियो। ऐं 420 नंबर सभिनि जे लाइ मुस्तक़िल हिकिड़ो कोड हो असांजो, हर शनाख़ती कार्ड जो कोड हो। जीअं लाड़काणे 421 हर तालके जो। अच्छा, तालके 421 तालको लाड़काणो हो, 422 रतदेर हो, 423 डोकरी ऐं 424 वाराही, 425 वरी कंबर हो ऐं 427 जेको शदाब कोट। हाणे माना पाकिस्तान जे हिस्ट्री में जेको पहिरियों शनाख़ती कार्ड ठहियो उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब वज़ीर आज़म हुयो उन वक़्तु, उन पहिरियों। अच्छा, हाणे इन वक़्तु माना शनाख़ती कार्ड जॾहिं कोन हुयो, अञा हुन जो वजूद न हुयो, त नौकिरीअ लाइ बि 18 सालनि जी माना उमिरि जो न हुई? मुंहिंजो ख़्याल आहे त न हो, छो त मूंखे जो नौकिरी मिली त मूंखे अंदाज़ो हुया त इन जी का तव्हांजी माना 18 खां घटि ई। अच्छा, पोइ उन खां पोइ तव्हां उहा सिंध यूनिवर्सिटी मां जॉब छो छॾे आयो? इन करे त मुंहिंजे भाउ खे हिते नौकिरी मिली, प्राइमरी उस्ताद थियो गेबी देरे में। घर में ॼण हिकिड़ो ॿारु खपंदो वॻे जेको माना घर जो कमु बि करे। ॿियो मुंहिंजे भाउ मूंसां इहो वाइदो कयो त तोखे पढ़ाईंदुमि, जेको हुन न पढ़ायो, पर हुन वाइदो कयो त अॻिते तोखे पढ़ाईंदुमि। पोइ न पढ़ाइण करे पोइ डॉक्टर मोहब्बत जेको आहे मूंखे माना इंटर जे लाइ अदीब जो इम्तिहान मुंहिंजे लाइ 16 हो, फाज़िल जो इम्तिहान 16 हो, उहो आलिम जो इम्तिहान 16 हो। इन करे मूं इम्तिहान ॾिना। इन करे अदब जी दुनिया में सर्टिफाई अदीब मां वटि सर्टिफिकेट आहिनि। अच्छा, हाणे तव्हां जेको दौर सिंध यूनिवर्सिटी में गुज़ारियो, उन दौर में डॉक्टर मोहब्बत बि LMC में हो। तव्हांजी उन दौर में उते किन अदीबनि सां, ॿियनि दोस्तनि सां मुलाक़ात रही? तमामु घणी रही। ऐं मां 1 साल जामशोरे में डॉक्टर मोहब्बत सां LMC में 45 अलबेरनी रूम ते रहियुमि। ऐं इन 1 साल में मुंहिंजी ज़िंदगी इल्मी अदबी हिसाब सां 20 साल वधी। छो त
त उते उन वक़्तु रिसाला निकिरंदा, सोणी रिसालो निकिरंदो, सोजरो रिसालो निकिरंदो, गुलफुल रिसालो ॿारनि जो निकिरंदो, ऐं उन खां पोइ अॻिते कदम रिसालो निकिरंदो, तहरीक रिसालो निकिरंदो, रूह रेहान निकिरंदो हुयो। हीअ रिसाला जेके बि ईंदा उहे पढ़ंदा हुआसीं। इन वक़्तु अमर जलील जो माना शुरूआती ओज आहे, ऐं जमाल अबड़े जे पढ़ण जो हिकिड़ो ओज आहे, आगा सलीम जे नावलनि जो पढ़णु, सिराज जा जेके नावेल आया आहिनि, इहो दौरु अहिड़ो आहे जंहिंमें माण्हू माना उन में पढ़णु शुरू कयो। ऐं असां बि मोहबत जे करे पढ़णु शुरू कयोसीं। शेख अयाज़ मोहबत जॾहिं बि परेशान थींदो हो, राति जो पंहिंजे अलबेरुनि जे कमरे नंबर 45 में वेठा हूंदा हुआसीं, राति जो 2 खां पोइ अयाज़ खोलींदो हो, ऐं जेके हुन अयाज़ जी शाइरियूं मशहूरु आहिनि उहे 73 मोहबत सुठे आवाज़ में उहो पढ़ी झुंगारे ॿुधाईंदो हो। ऐं उहे ई सिलेक्ट जेके अॻिते हली सरमद ॻाया या ॿियनि ॻाया, उहे साॻा मोहबत 73 में हिननि खां अॻु मूंखे उहो सिलेक्शन ॿुधाईंदो हो। ऐं उनजो नसर जो किताबु जेको जेल वारो, उहो उते पढ़ी ॿुधाईंदो हो। अयाज़ डॉक्टर मोहबत खे जीअं त पिसंदो हो, इन करे घणी शाइरी मोहबत ॿुधाईंदो हुयो, ऐं असां घणी यादि कईसीं। माना इहो 73 में तव्हांजी अदबी तरबियत थियणु शुरू थी वई। उते तारिक आलम अबड़ो, मंसूर आलम अबड़ो, उते नसीर मिर्ज़ा मिलियो, उन सां गॾोगॾु इमदाद हुसैनी मिलियो, सिंध टेक्स्ट बोर्ड बुक बोर्ड जो हुयो चेयरमैन हुयो या छा हुयो उहिदेदार, तमामु वॾियूं मुछूं हूंदियूं हुअसि इमदाद हुसैनी। यादि आहे त इमदाद हुसैनी मूंखे ऑटोग्राफ ॾिनो आहे। तारिक आलम अबड़ो मां विया आहियूं, नसीर मिर्ज़ा हुन वटि वेठो आहे इमदाद हुसैनी वटि। तो मूंखे पहिरियां पातल आहे ऐं कपिड़ा अछी सलवार आहे, ऐं नौजवान हिकिड़ो 18, 16, 17 सालनि जो हुजा, नौजवान हुजा। हुन लिखियो त तो जो चोलो लाथो हूंदो, चंड उर में फाथो हूंदो। मूंखे अञा ताईं ऑटोग्राफ वठण जी आदत हूंदी, ऐं ऑटोग्राफ अॻे ॾिना वेंदा हुआ, हाणे ऑटोग्राफ घटिजी विया आहिनि। तॾहिं ऑटोग्राफ बुक वठंदा हुआसीं, ऐं उन में ऑटोग्राफ में इहो ई लिखी ॾिनो। मूंखे अञा ताईं यादि आहे त माना उन ॾींहुं तारिक आलम अबड़े ऐं नसीर मिर्ज़ा जी दोस्ती थी। जॾहिं असां इमदाद हुसैनी वटि वियासीं सिंटेक्स पोस्ट बुक बोर्ड जे ऑफिस में, उते मूंसां ई गॾु हलियो त उते नसीर मिर्ज़ा मिलियो, ऐं पोइ त वरी नसीर मिर्ज़ा ऐं हुनजो प्यारो दोस्त तारिक आलम जी मिसाली दोस्ती रही, बिल्कुलु मिसाली ऐं महबूब दोस्त थी आहे। उन वक़्तु जेको उते असां यूनिवर्सिटी में नजम अब्बासी महबूब इंसान दोस्त हुयो, माण्हू परवर हो, माण्हुनि खे ख़िदमत कंदो हो। जॾहिं वेंदा हुआसीं हुनजी अस्पताल हूंदी, हू तमामु घणी इज़त ॾींदो ऐं तमामु सलीस लिखंदो। उन वक़्तु जमाल अबड़ो ऐं नसीम खरल सोणी रिसाले नंबर कढिया, हिकिड़ो कढियईं शेख अयाज़ नंबर कढियईं, अमर जलील नंबर कढियईं, नसीम खरल नंबर कढियईं। बिल्कुलु सही। ऐं इहे नंबर तमामु उन वक़्तु असांजे लाइ एज़ाज़ हुआ। उहे एतिरा सां पढ़ंदा हुआसीं जीअं माण्हू हिफ़्ज़ करे, ऐं केतिरियूं अमर जलील जूं मूंखे कहाणियूं ईअं यादि हूंदियूं जीअं हाफ़िज़ माण्हू क़ुर जो या लतीफ़ जो थिए थो। भाऊ, तव्हां जेको सॼो ॿुधायो था पंहिंजो पस मंज़र अदबी, माना तव्हांजी जेका तरबियत थी उते, त इहे इल्मी अदबी इदारा बि, इल्मी अदबी शख़्सियतूं बि, अदीब बि, उन वक़्तु नौजवान टही वारा अदीब बि, सीनियर बि उन्हनि में तव्हां सां उते मिलिया, रिसाला बि तव्हां उते पढ़िया, डॉक्टर मोहब्बत जो साथ बि रहियो, अलबरूनी ते तव्हां रहियो। त पोइ मां सम्झां थो, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो, त छा तव्हांजो इहो जेको ॼामशोरो वारो जेको जॉब जो सिलसिलो हुयो, छॾे अचण वारो फ़ैसिलो ग़लति न हो? तमामु ग़लति हो, तमामु ग़लति हो। पर घर जो मसालो थींदो आहे न, त घर में नंढो ॿारु खपे। अॻे पाणी भरींदा हुआसीं ॿाहिरों, घर में नलको अलाए छो रवाजु न हूंदो हो, न ॿाहिरि खुई हूंदी या नलको हूंदो, हुन में पाणी भरिबो, ऐं ॿारु उते मिसाल खार चाढ़िबी। हाणे जीअं चवनि था मशीन कढिजे, तरह चइबो आहे खार चाढ़ियो आहे, उहो सॼो ॾींहुं ॿारु उहो पाणी ढोईंदो हो ॿाहिरां। इन करे ॿार जी ज़रूरत हुई असांजे घर में, ॿारु कोन हो। ऐं वॾो भाउ जे लाइ मूंखे ॼण क़ुर्बानी ॾियणी पियूं। मां पंहिंजे वॾे भाउ खे पाण पढ़ायो, वॾे भाउ जी नौकिरी थी त मूंखे क़ुर्बानी नौकिरी ॾियणी पई, पंहिंजी तरह हुनजी नौकिरी हली। मूंखे ॼण नंढपण खां वठी क़ुर्बानी ॿियनि जी ज़िंदगियुनि खे ठाहिण लाइ ॼण मूंखे कुदरतनि मां ठहियो हो। मां जॾहिं वॾो थियुमि त मूंखे हिमल ताईं इहो आहे त मां जेको पैदा थियुमि त वॾो का ॾोह न कयो, वॾी का ग़लती न कई, ऐं भले अदारे राशि में रहियमि, रिश्वत न वरिती। मूंखे इहो लॻो त को हिन माहौल में पंहिंजी धरती क़ौम ॿोली लाइ मूंखे को वॾो ख़िदमत वारो कमु करिणो आहे या क़ुर्बानी ॾियणी आहे। शायदि इन करे मूं ग़लति का वॾो का ग़लती न कई आहे अञा ताईं। अच्छा, हाणे तव्हां उतां मोटी आहियो,
जॉब छॾे उन खां पोइ हिते तव्हांखे वरी पोइ ॿी जॉब जेका शिनाख्ती कार्ड ऑफिस में मिली उहा कॾहिं मिली? हाणे उहा गुलनि जहिड़ा ॿार आहे। जीअं मां मोटी आयुमि त पंहिंजो यूनिट ठाहियो कंबर में, जंहिंजो ऑर्गेनाइज़र तालके कंबर जो मां ई थियुमि। ज़िले जो अख़लाक अंसारी वटि माना जेके बि दोस्त महिमान ईंदा उहो अॻे एतिरो माहौल लाड़काणे में न हो। अख़लाक को कंबर वठी ईंदो डॉक्टर मोहब्बत वटि। अच्छा। ऐं भले अॻिते जॾहिं गुलनि जहिड़ा ॿार संगत वधी विझी त अदल सूमरो अयाज़ गुल मुख़्तियार मलक या जेके बि अख़लाक जा दोस्त, छो त सभु ईंदा लाड़काणे, अख़लाक वरी लाड़काणे मां कंबर वठी ईंदो उते। छो त असांजो 50-60 दोस्तनि जो हिकिड़ो माहौल हल्को हूंदो। उन में हर को मानी खणी ईंदो, कंहिंखे बार बि न थींदो। 8-10 माण्हुनि जी मानी थी वई अचे वई त 5-8 महिमान खाई वेंदा। कंहिं ते परेशानी या प्रेशर बि न हूंदो। ऐं अख़लाक घणे क़दुरु पंहिंजा महिमान दोस्त इन इल्म लाइ, कचहरी लाइ, प्यार लाइ, अदब जे लाइ, अदब खे वधाइण लाइ या सिखिया ॾियण लाइ डॉक्टर मोहब्बत वटि उते वठी ईंदो। उते असांजो हिकिड़ो आजिको डॉक्टर नज़ीर शेख हो, डॉक्टर बख़्तजमाल शेख हो, सोबत बुरड़ो हुयो। ऐं ईअं हिकिड़ो सुठो बहितरीनु हिकिड़ो मुश्ताक साबराणी हुयो। हिकिड़ो बहितरीनु माहौल असां वटि। हाणे इहो तव्हां इन दौर में सभु टीन एज में आहियो तक़रीबन, सभु अयाज़ गुल साहब वारा, अदल सुमरे साहब वारा, डॉक्टर नज़ीर साहब वारा, इहे सभु, डॉक्टर मोहब्बत बि। डॉक्टर मोहब्बत ऐं तव्हांजे एज में केतिरो फ़र्क़ु हो? मुंहिंजो ख़्यालु आहे त 5 सालनि जो फ़र्क़ु। अच्छा। हाणे तव्हां जेको मोटी आया हो उन खां पोइ डॉक्टर बि पढ़ी मोटी आया हो, तव्हां ॿई कंबर में थियो। उन खां पोइ तव्हांजी जेका जॉब थी शिनाख्ती कार्ड ऑफिस वारी, उहा तव्हांखे कीअं थी मिले? मां चवंदुमि डॉक्टर मोहब्बत पोइ बि यको उते रहियो। 73, 74, 75, 76, 77, 79 ताईं रहियो उते। त कंबर में जेके अदारा ठाहिणा उहो मां ठाहिया। ठीकु। छो त हू LMC में रहियो, SST में माना वॾो हिन कारकर्दी करणी पई। पहिरियों जीअं मां ॿुधायो त सिंधी शागिर्द तहरीक जो मरकज़ी सदर थियुसि। SST या सिंधी शागिर्द तहरीक उन तंज़ीम जो नालो आहे जंहिं शागिर्दनि मां यूनिवर्सिटी या कॉलेजनि मां हुननि खां माना ग़लति कमु खसे, जीअं सवली सम्झी में चइजे त उन्हनि को हथियार ऐं ॾोह खसे, किताब असां SST वारनि ॾिनासीं। अच्छा, SST जो पहिरियों मरकज़ी सदर डॉक्टर मोहब्बत बुरड़ो? डॉक्टर मोहब्बत बुरड़ो SST जो सदर थियो। इन करे थियो त असां वटि 60 दोस्त कंबर में। अच्छा, तव्हांजे जॉब ते पोइ था अचूं। पहिरियों इन सां रिलेटेड सवाल तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदुसि त तव्हां SST खे या माना अवामी तहरीक खे या पलीद साहब खे छो जॉइन कयो? तव्हां हुन में कहिड़ी ख़ासि ख़ूबी ॾिठी? असुल शइ इहा ई त असां जीअं सिंध खे ॾिठोसीं, ॿियनि तंज़ीमुनि खे ॾिठोसीं, उन्हनि में उन्हनि जे कारकुननि में अॻुवाणनि में पंहिंजा हिते हुजे या न हुजे त असां उन्हनि सां न मिलिया हुआसीं। कारकुननि में हू जेको अदब, इल्मु या दुनिया जा जेके असां इनक़िलाब पढ़िया हुआसीं, तव्हां नेठाई, सब्र, तहमुल, जज़्बाती न हुजे, माण्हू खे सेखारणु, मुनज़िम करणु। अवामी तहरीक साइंसी बुनियादनि ते तंज़ीम हुई। जीअं रूस में ठही, जीअं चीन में ठही, जीअं वियतनाम में ठही, जीअं अंगोला में ठही, जीअं कोरिया में, जिते बि इनक़िलाब आया उन्हनि जी कापी करे हिते हुन पढ़ायो बि असां अवामी तहरीक वारनि, ऐं किताब बि उन हिसाब न। इन करे असांजा आइडियल माओ तुंग हुयो, असांजो मार्से आइडियल रहियो, असांजो लेनिन रहियो, असांजो होचिमो वियतनाम जो सदर उहो रहियो। इन करे असांजा आइडियल इनक़िलाबी रहिया। इनक़िलाबी रहण जे करे असां पंहिंजे फुल टाइम ॼण पंहिंजे जॉब पंहिंजी सियासत सम्झोसीं। असां ईअं सम्झोसीं त असां हिकिड़ो नसुल पंहिंजी धरती ऐं क़ौम लाइ ॾियूं त असांजी धरती ऐं क़ौम में मुस्तक़िल इनक़िलाब अची वञे। ऐं डॉक्टर मोहब्बत हुजे, डॉक्टर बख़्त हुजे, डॉक्टर अयूब हुजे, डॉक्टर नज़ीर हुजे, डॉक्टर निसार बुरड़ो हुजे, असांजी टही जा घणे क़दुरु दोस्तनि नौकिरियुनि खे अवलियत न ॾिनी, पर इनक़िलाब अवाम जी ख़िदमत खे ॾिनी। ऐं तमामु घणनि SST दोस्तनि नौकिरियूं न वरितियूं ऐं फुल टाइम पंहिंजी सियासत कयूं, अवाम में कमु कयूं। डॉक्टर मोहब्बत 500 लेक्चर ॾिना, ऐं आम लेक्चर न आहे। डॉक्टर मोहब्बत इर्तिक़ा, इंसानी इर्तिक़ा छा आहे, जदली मादत छा आहे, तारीख़ी मादत छा आहे, फ़ल्कियात छा आहे, धरती छा आहे, माना इहो रुगो मोहब्बत पढ़ियल शागिर्दनि सां न, पर हारियुनि में बि माना इहो प्रोग्राम हलियो। ऐं असांजो हारी इहो तव्हां सॼो कमु SST ऐं अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते कयूं था, पर सॼी सिंध असांजी संगत थिए थी। तॾहिं ख़लील क़ादी
LMC मोहब्बत सां मिले थो खलील काज़ी जे पहिरीं कहाणी लिखी जमूरत सिज जो मशहूरु थी वियो त अमर जलील माना पंहिंजो नालो मटायो आहे या छा, छो त जमूरत सिज हुई भुट्टे जी जमहूरी हुकूमत ते तनक़ीद हुई। अच्छा, उहा पहिरीं कहाणी उन वक़्तु माना इन लिखी खलील काज़ी, डॉक्टर खलील काज़ी, ऐं पोइ डॉक्टर मोहब्बत हुते दोस्त थियो ऐं उन जो लिखण जो अंदाज़ अमर जलील जहिड़ो हो। अच्छा, हिकु काज़ी हो, माण्हू सम्झो खलील काज़ी माना अमर जलील पंहिंजो नालो मटाए लिखे थो पियो, ऐं खलील ऐं जलील बि हिकु माना जहिड़ा फ़र्क़ु नाला न हो। आहिनि। पर हू बि खलील काज़ी बि मुंहिंजी अमर जलील खे पसंदि कंदो, हुनजी ॿोली डिक्शन हुन अपनायो साॻियो ई। आहे। अच्छा, हाणे तव्हां ठीकु आहे, इहो पलीस साहिब जी पार्टी खां मुतासिर थी आहियो, उनजो सियासी ढांचो हुयो सॼो कुझु, ऐं पलीस साहिबु पाण बि ज़ाहिर आहे हिकिड़ी तमामु वॾी क़दावर शख़्सियत हुयो, मुतासिर कंदड़ हुयो। तव्हां उनजी पार्टी जॉइन करण खां अॻु में उन सां के ॻाल्हियूं ॿोलियूं रखियूं? हाणे उन में डॉक्टर मोहब्बत LMC पढ़ंदो, इन करे ऐं ज़फ़र कादरी चांडका में पढ़ंदो हो। ॿ इहे दोस्त हुया, ॿिया असां न वञी सघियासीं छो त मां तॾहिं कमबर हुउमि। पोइ ज़फ़र कादरी हितां वियो चांडका मां, डॉक्टर ज़फ़र कादरी, ऐं मोहब्बत LMC मां। पोइ उनजी लतीफ़ाबाद में जाइ हूंदी जंहिंजे लाइ मशहूरु हूंदो वॾो बंगलो आहे, पर मां अॻिते पलीस साहिब जी जॻह हूंदी? हा जॻह, पर अहिड़ी जेका अधूरी ठहियल हुजे, प्लाट वॾो हूंदो पर विच ते हिकिड़ी नंढड़ी माना पकी जाइ पर हिकिड़ी नंढड़ी कमरे वारी हेठि ऐं मथे जाइ हूंदी। माण्हू जेके उन ॻोल्हाईंदा त वॾो बंगलो त थिए उहो लतीफ़ाबाद में, पर असां उहो ॾिठोसीं, अहिड़ी का ॻाल्हि न हुई, आम नंढड़ी जाइ हुई या रहण जी या वेहण जी। एराज़ी वॾी हुअसि? एराज़ी वॾी। मोहब्बत ऐं ज़फ़र उन सां बहस कयो, तमामु घणो बहस, हिकु ॾींहुं ऐं हिकु राति उते रहिया। अच्छा, छो त मोहब्बत वारा पढ़ियल आहे, ज़फ़र बि पढ़ंदो, असां इल्मु अदब उन वक़्तु माना डॉक्टर मोहब्बत उन वक़्तु तव्हां इहो सम्झो केले भर त असां मेहरान रिसालो निकिरंदो आहे गुलामंद गिरामी सां। मोहब्बत मूंखे जॾहिं मां वियो आहियां त मिलाए थो, ऐं गुलामंद गिरामी सां कचहरी थो करे, ऐं डॉक्टर खां गुलामंद गिरामी साहिबु वॾो मुतासिर हो। ऐं हुन जो रवैयो मूं ज़िंदगी में ॿ माण्हू ॾिठा, वॾी उमिरि वारा, पर उहे नंढे ॿार सां नंढे ॿार जहिड़ा थी वेंदा, नौजवान सां नौजवान, कुराड़े सां कुराड़ा। उन ॿ माण्हू, हिकिड़ो फाज़ुल राऊ मां ॾिठो, ॿियो असांजी गुलामंद गिरामी ॾिठो। वॾी सुवारी, कदु वॾो, माना बॉडी वेकिरी, पर जॾहिं मां नंढो हुउमि त मूंसां नंढड़े ॿार जीअं ई ॻाल्हाए पियो। अच्छा, पीरी विछोटीअ जो फ़र्क़ु का बि न उन वटि, जॾहिं तव्हां वियो त ईअं फ्री तव्हां स्टाइल में। अच्छा, हाणे पलीस साहिब सां डॉक्टर वारा ॻाल्हाइण विया? हा, उन में रखियऊं, कचहरी थी, तमामु वॾा बहस थिया, इल्मी अदबी थिया, छो त असां कंहिं सियासी तंज़ीम में न विया हुआसीं। जीअं त असां वटि गुलनि जहिड़ा ॿार संगत 60 दोस्त कंबर में, हिकिड़ा बाशऊर पढ़ंदड़ लिखंदड़, उन वक़्तु बि असांजा दोस्त लिखंदा, कहाणियूं लिखंदा। डॉक्टर बख़्त हुजे, मुश्ताक शाबरानी उन वक़्तु कहाणी लिखी, साइकिल ऐं मास्तर, बख़्त जमाल लिखी, मेवो वारा छोकिरो ॿार हिकिड़े जी कहाणी लिखी। उन वक़्तु असां डिबेट, माना तव्हांजो मुक़ाबला, अदबी तरबियत? हा, तरबियत गुलनि जहिड़ा ॿार जे करे तक़रीरी मुक़ाबला। लाड़कान इहो सेंटर हूंदो, नेशनल सेंटर जनाबाग में, उते तक़रीरी मुक़ाबला करण आयासीं। शदाद कोट में मेरान स्कूल हो, उते तक़रीरी मुक़ाबला ऐं प्रोग्राम थींदा। वॾो हिकिड़ो गुलनि जहिड़ा ॿार जे करे हिकिड़ो माहौल ठहियो, जेको सॼे ज़िले लाड़काने में असांजी टीम जेके दोस्त हूंदा 8-10 उहो मुक़ररु हूंदा। डॉक्टर अयूब थियो, डॉक्टर बख़्त थियो, सोबत थियो, डॉक्टर नज़ीर थियो, ऐं इहा सॼी संगत हिकिड़ी टीम हूंदी। जिते वेंदा हुआसीं उते क़ौमी गीत, तक़रीर, ड्रामो पंहिंजो ठहियलु हूंदो, उहो ड्रामो कंदा हुआसीं। बेसुरो गवैयो, मुक़ाबलनि में उहा कलम ताक़तवर आहे या तलवार ताक़तवर आहे, इल्म जो माना जेको आहे सो तालीम जी तबाही बाहिस उस्ताद आहे या शागिर्द आहे, इन टाइप। सच वॾो ॾोहारी आहे, वॾो सच ॾोहारी ते अयूब वॾी तक़रीर कई, मूंखे यादि आहे अञा ताईं इन में नेशनल सेंटर में। पर वॾा मुक़ाबला थिया। सोबत उन वक़्तु वॾो ज़हीन हो, निसार बोड़े पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी, मुंहिंजो सोट पंहिंजी तनज़ीम जे लाइ। ईअं सभिनि माण्हुनि चयो त असां हिकिड़ी नसुल पंहिंजो ॾेई माना ईंदड़ नसुल लाइ का ख़ुशियूं पैदा। ठीकु आहे, हाणे तव्हां जूं पोइ जेके पलीद साहिब सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, उन में छा तइ थियो? उन में इहो तइ थियो त अवामी तहरीक जे नज़रिए खां असां मुतासिर कई त हारी जो पोरियतनि जो इनकलाब जेको रूस में आयो आहे, पोइ किताबुनि में चीन में जेको आयो आहे, मां उहो आणो थो घुरां, ऐं उन जीअं ई कारकुन पहिरियों तालीम करणु थो घुरां। हारनि ऐं मज़दूरनि खे जेसिताईं गॾु न थींदा, शागिर्द कुंवारी छोकिरी आहिनि जेसिताईं यूनिवर्सिटी में आहिनि तेसिताईं टपा ठेके ॾियनि था। जॾहिं नौकिरी था वठनि त अक्सर त नौकिरी ऐं सरकार जा पाबंद थी था वञनि, क़ैदी थी था वञनि, ऐं पंहिंजी क़ौम खे छॾे
ऐं हुननि जा ग़ुलामी वधीक क़बूल था कनि। पोइ उन जूं हिकिड़ो तरबियतूं उन में लेक्चर जेके असांखे मिलिया त रुॻो पली साहब न ॾिना, जोए साहब ॾिना, डॉक्टर फिरोज़ अहमद जो लेक्चर मूंखे यादि आहे अञा ताईं लालू में आयो 77 में, तनज़ीम ते लेक्चर ॾिनो आहे। फाज़ुल राव उहो माना उहो आइडियल कारकुन हो, आलिम न हो। अच्छा, लेक्चर्स वग़ैरह न ॾींदो हो। उहो तव्हांखे ख़िदमत कीअं कजे, इंसान सां इंसान थी कीअं हलिजे, माण पोइ छा थींदो आहे, उहो मूं पंहिंजी ज़िंदगी में फाज़ुल खां वठी माणे नटो। जंहिं वटि सभु कुझु गाॾी बि हुजनि, पैसा बि हुजनि, ज़मीनूं हुजनि, सभु कुझु हूंदे नेठो, माना तव्हां हेठि वेठा आहियो तव्हां सां वेहंदो, रस्ते सां ईंदो जॾहिं रावकी खां त भील कूली या केर बि माण्हू मिलनि से रस्ते में पंहिंजी गाॾी में खणी ईंदो। सॼे तरह में को माई बीमार थींदी, डिलीवरी थींदी, माना डिलीवरी लाइ परेशान हूंदी, या मिसाल हुनखे दाई या ॿार कंहिं अस्पताल जी ज़रूरत पवंदी, उतां पंहिंजी गाॾी में सुठी में खणंदो। ऐं इन करे ई क़ौम परस्तनि में सिंध में ॿियनि कंहिं क़ौम परस्त वटि वेंदे पली जे खे बि तक कोन्हे को, रसूल पली जे खे, पर फाज़ुल राव जो तक इन करे आहे त फाज़ुल उतां जी अवाम जी हिकिड़ी ख़िदमत कई। हिकिड़ो भाऊ सवाल तव्हां खां मां इन सां रिलेटेड हाणे थो कयां, इन जे करे त हाणे तव्हां इहा पार्टी जॉइन कई, उन खां पोइ पार्टी प्लेटफॉर्म ते तव्हां तमामु घणो सरगर्म रहियो, ऐं तव्हां SST में रहियो न, तव्हां अवामी तहरीक में रहियो, ऐं डॉक्टर मोहब्बत SST में रहियो, SST जो पहिरियों सदर रहियो। हाणे तव्हां उन में पार्टी में सिंसियर थी कमु कयो ऐं पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजो ज़ाती टाइम ॾिनो, बचड़नि जो टाइम ॾिनो, सभु शयूं कयूं, ऐं हिकिड़ो तव्हां पंहिंजो इनकलाब जो माइंड ठाहे हलियो। पोइ छा थियो जो तव्हां वरी पार्टी छॾण ते तयारु थी वियो ऐं छॾे आयो? हाणे असुलु आहे त जीअं पलीअ साहब मुसलसिल हिकिड़ो नज़रियाती, मां वरी तव्हांखे चवां, कल्ह बि मां तव्हांखे चयो, अॼु बि मां चवां थो त पली रसूल पली जे जहिड़ो सिंधी माउ अञा ताईं ज़हीन ॿार न ॼणियो आहे। ठीकु, रुॻो ज़हीन न आहे, पर सुठो मुक़रर, मुदलिल ऐं मुक़रर ऐं लेखक, हू जेको चवंदो उहो करे ॾेखारींदो। मां ज़िंदगी में हुन सां जॾहिं कमु तनज़ीम जो कंदा हुआसीं हारनि जो, त असां ॿारनि में मशर हूंदा, असां कारकुन तव्हां कंदा हुआसीं, उहो न कंदो। अच्छा, अना असांजे जीअं चइजे त हर तरह कुर्बान ॾींदड़, जेल काटींदड़, ऐं कोट लखपत जेल में वञी पए ऐं आण न मञे, माना इहे सभु शयूं थियूं। उन खां पोइ असां इहे सम्झोसीं त हिन महसूसु करे थो त रूस वारो इनकलाब बि हाणे नाकाम थो वञे, चीन वारो बि नाकाम थो वञे, उहो सरमाएदारी ॾे था वञनि पिया, ऐं हिन पंहिंजो रस्तो मटायो। जेको हिन जो नज़रियो न हो त मां इलेक्शन में बीहंदुमि, माना हिन जो इनकलाब आणण जो ख़्यालु हो। कोट लखपत जेल खां पोइ आज़ादु थियण खां पोइ ई आयो, चवंदा इलेक्शन बीहणो आहे। अच्छा, मां इलेक्शन बीहंदुमि। असां सभिनी चयोसीं तव्हां कल्ह इलेक्शन जी पंहिंजी मज़मूननि में तक़रीरुनि में मुखालफ़त कई आहे त जॾहिं बि तव्हां असैम्बली में वेंदव त उन्हनि जे मातहत तव्हांखे हलणो पवंदो। ऐं हिकिड़ो इनकलाबी जेको रस्तो आहे, हुन चयो दुनिया में इनकलाबी रस्ता हाणे ख़तमु थिया आहिनि, इलेक्शन वारो रस्तो आहे। पोइ 88 में इलेक्शन में बीठो, तमामु वॾो ख़र्चु कयईं, ऐं उन खां पोइ वरी हुन सम्झी वरितो त इनकलाब हाणे न ईंदो। पोइ उन बार्गनिंग कई, असांजो ख़्यालु आहे हुन सौदो कयो, बार्गनिंग की। हा, अचण सां जीअं जेल मां निकितो त हीअं महसूसु पिया कयूं, पहिरियों त 2-3 महीना सम्झूं पिया, असांखे सम्झ में नथी अचे, पर हुन तनज़ीम खे ड्राइण शुरू कयो। जेके असांजा जीअं चए सेकल लीडरशिप जेके पढ़ियल आहे, डॉक्टर अली गुल मेतलो चओ, डॉक्टर मोहब्बत चओ, या ज़फ़र कादरी चओ, जेके पढ़ियल दोस्त आहे उन्हनि खे हिन कढण जी मुकमिल कोशिशि कई। डॉक्टर नज़ीर खे कढियईं, माना जेके बि सेकल लीडरशिप ते हुया, डॉक्टर नज़ीर खे पाण कढी, हा, सभिनि खे कढियईं। अच्छा, सभिनि, जामी बि हुयो उन वक़्तु, जामी सभिनि खां असांजे दोस्तनि में जंहिं देरि सां छॾी हो 2007 में जामी छॾी, असां 90, 91, 92, 93 में सभु छॾे वियासीं। पर उन ई साॻे ई दौर में जामी साहब हुयो, यको 2007 ताईं हो, 2007 खां पोइ छॾी। अच्छा, बाक़ी जामी यको रहियो हुनजो। अॼु बि हू माना जीअं चइजे त पलीअ साहब जे इल्म एतिराम कंदो आहे। उहो एतिराम त मां सम्झां थो तव्हां बि कंदा आहियो, पर नज़रियाती तौर ते माना तव्हां सम्झो त पली साहब हाणे उहो न रहियो आहे, इन करे तव्हां छॾे आयोसि। मां, मूंखे कढियो न वियो, मां पाण छॾे आयोमांसि। 3 कलाक बहस कयोसीं, ऐं 3 कलाकनि में मां महसूसु कयो त हीअ मूंखे कढी छॾींदा, छो त मां चयुमि त तव्हां पलीअ साहब वकील आहियो, ऐं तव्हांखे कंहिंखे रूबरू बीहारे बहस करण में मज़ो ईंदो आहे, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मूंखां
तव्हां 2 कलाक तव्हांखे जा मूंखां सुवाल कयो, 2 कलाक मूंखे जो मां तव्हांखां सुवाल न। त हुन चयो त न, हीअं कमेटी जेके दोस्त वेठा आहिनि उहे जेको फ़ैसिलो कनि। अच्छा। मां चयोमांसि उहा अक्सर तव्हांजो ख़्यालु कंदी, छो तव्हां लीडर आहियो, मां कारकुन आहियां, मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदा, पर हीअं जरह कयूं हिक ॿिए खे। पर पोइ माना तमामु वॾो बहस थियो। पोइ वरी उहो फ़ैसिलो थियो जेको आहे, जेको कमेटी वारनि, अच्छा। उन में मूंखे तनज़ीम छॾणी पई, छो त हू ॿीहर जॾहिं आयो हो लाड़काणे त मां हाणे तनज़ीम छॾींदुमि, शुरुआगियूं छॾींदुमि ऐं बहितर पासो वठंदुमि ऐं जीअं तव्हां चवंदो तीअं कंदुमि, माना हवा में चङाई लाइ कंदुमि। पर पोइ उन्हनि शयुनि ते न बीठो ऐं मां छॾे आयोमांसि, हमज़ो हारी छॾियुसि। पोइ वरी डॉक्टर मोहब्बत, असांजा 3 माण्हू हिकु वक़्तु छॾियोसीं, हमज़ो हारी, मां ऐं मोहब्बत। अच्छा, पोइ आहिस्ता आहिस्ता तव्हां खां पोइ ॿियनि बि छॾणु शुरू कई? पोइ माना साल खां पोइ साॻो डॉक्टर अयूब, डॉक्टर बख्तर, डॉक्टर नज़ीर, पोइ छॾियो साल ॾेढ खां पोइ। पर असां इहो ॾिठो आहे त SST हुजे या अवामी तहरीक हुजे, पलीस साहिब जूं पार्टियूं जेके बि आहिनि, या सिंधियाणी तहरीक हुजे, या जेके ॿारनि जूं तंज़ीमूं हुजनि, सुजाग ॿार तहरीक, उन मां जेके माण्हू पैदा थिया अॼु हिन वक़्तु जेके तव्हांजी सीनियर टहीअ में शामिलु थियनि था, उहे सभु बहरहाल पंहिंजे पंहिंजे शोबनि में हिकिड़ा नाम्यारा माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे ॻाल्हाइण जो फ़न अचे थो, उनजो मुतालियो थियलु आहे। इहा त ॻाल्हि मंझबी त पलीस साहिबु इहो जेको कमु कयो, ज़हननि जी जेका आबियारी कई, उहो तमामु वॾो कमु हो। बाक़ी सियासी तौर ते उहो पंहिंजा टारगेट्स अचीव न करे सघियो। अच्छा, हाणे उनखां पोइ भाऊ तव्हांजो हिकिड़ो ज़ाहिर सुञाणप जा तव्हांजा खोड़ सारा हवाला आहिनि। तव्हांजो सुञाणप जो हिकिड़ो हावी हवालो त सियासी आहे, पर उन सां गॾोगॾु तव्हांजो हिकिड़ो समाजी हवालो बि आहे। इदारे साज़ शख़्सियत तौरु सुञाता बि इन ई करे ई था वञूं त तव्हां खोड़ सारा इदारा ठाहिया। सही। त कंबर जे अंदरि रही तव्हां खोड़ सारनि पोइ इदारनि खे वरी ॿियनि खे, जीअं सिंधी जी बि संगत आहे, उनजो बि शायदि बुनियादु तव्हां विधो? बिल्कुलु, 1980 में तव्हां ई पहिरियां हुनजा सेक्रेटरी हुयो। 1980 में माना सिंधी अदबी संगत जो जेको पहिरियों यूनिट 1980 में कंबर में थियो, उनजा सेक्रेटरी पहिरियां तव्हां हुयो ऐं इन हवाले सां बि तव्हां पायोनियर थियो। डॉक्टर मोहब्बत सां जेको तव्हांजो कंबर में वक़्तु गुज़रियो, उनखे तव्हां कीअं था यादि कयो? ग़लति, डॉक्टर मोहब्बत हिकिड़ो अहसासु, ख़ुशबू, इल्म ऐं शऊर जो नालो आहे। तव्हां सां जेतिरो वक़्तु हूंदो तव्हांखे बार न महसूसु थींदो। जीअं असां कंहिंखे वाज़ोरी था चऊं था, रिज़वान हे तवा पढ़जांइ, हे त ॿुधजांइ। मोहब्बत ईअं ॻाल्हाईंदो रहंदो जीअं आम ॻाल्हि हुजे, भली फलकियात ते ॻाल्हाए, ॼण कंबर जी घिटियूं थो असांखे घुमाए। ईअं फलकियात, चंड सितारा छा आहिनि, हुननि जो क़द बुत छा आहे, हुननि जी उमिरि केतिरी आहे, ईअं ॻाल्हाईंदो वेंदो जीअं असांजे शहर या कंहिं ॻाल्हि ते ॻाल्हाए थो पियो, या ॿोलीअ ते या जाग्राफी ते या तारीख़ ते। आलिम ॻाल्हाईंदा आहिनि, मुक़रर वांगुरु थकी रहंदा, पर हिकिड़ो ॼाणण वारो जीअं उस्ताद ॻाल्हाए सेखारे। ऐं हिकिड़ो असां त ईअं चवंदा हुआसीं त हुन वटि एतिरो इल्मु हो जो असां हुनजो इल्मु खणी न सघंदा हुआसीं, सम्झी न सघंदा हुआसीं, छो त असांजो एतिरो इल्मु न हो। ऐं असांजो झोल जीअं भरिजी वेंदो, हारजी वेंदो, पर उहो इल्मु। ऐं उनजे डॉक्टर मोहब्बत जेसिताईं कंबर रहियो, त डॉक्टर मोहब्बत जे करे ई मां चवां त कंबर खे पली जो यूनान चवंदो हो। सॼी सिंध जा सियासतदान या लेक्चर ॾींदड़, ख़ासि करे असांजी तनज़ीम जा ई लेक्चर ॾींदा। जॾहिं कंबर में ईंदा हुआ, पहिरियों सॼी सिंध में ॿियनि ज़िलनि में लेक्चर ॾींदा हुआ। जॾहिं कंबर में लेक्चर ॾियणु ईंदा त ॼण उन्हनि खे सम्झो डॉक्टरी जी डिग्री मिलंदी, PhD जी। अच्छा। उहो चवंदा हुआ त हाणे अलाह करे कंबर मां असां कामयाबु थी वञूं त असां माना कामयाबु। ऐं हिते चङा भला सियासतदान हुजनि, लीडर हुजनि, लेक्चर ॾींदड़ उस्ताद हुजनि, जॾहिं ईंदा हुआ त ॾकंदा ईंदा हुआ। जॾहिं हिते कामयाबु थींदा हुआ त पाण खे फ़ख़ुरु सम्झंदा हुआ। कंबर इल्म जी दुनिया जो सॼी सिंध में माना एसि ताईं तव्हांखे ॿुधायां मशहूरु हो जो माण्हू पली जे खे बि जुगशाई जो न सम्झंदा, कंबर सम्झंदा। डॉक्टर मोहब्बत बुर्ड़ो 45 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो तक़रीबन। एतिरी नंढी उमिरि में हुनजो गुज़ारे वञण जो, तव्हां हाणे आहे त हयाती जी ॻाल्हि, पर मतिलबु ख़ासि कहिड़ो सबबु थी सघे? तव्हां हुनजा वेझा रहियो तमामु। बस सबबु आहे, हिकु गुरबत आहे। हू कंहिं शइ खे महसूसु न कराईंदो हो। माना असां कॾहिं कॾहिं तव्हांजा ॾो किथे न किथे ॾुख या कावड़ जो इज़हार करे था विझूं, हू हर शइ अंदरि में पी ईंदो हो। हर ॾुख हज़म करण जी कोशिशि कंदो हो। कंहिंखे ॾुख हुनखां घणा मथे आहे। इन करे हिकु त घणो ॾुखियारो रहियो ऐं माली तरह परेशान रहियो। ऐं उनखां पोइ जेको हिन जी वॾी वॾी शइ जेका नुक़सानकार ऐं दुश्मन हुई, उहो सिगरेट हो, चेन स्मोकर हो। चेन स्मोकर हो। अच्छा। माना वेठे वेठे चांहि
ॿ शयूं जेके असां ज़िंदगी मूं सिगरेट त न पीतो पर चांहि जा असां बि महिल ताईं मवाली आहियूं जो 1 खां 40 ताईं असां रोज़ु सुबुह राति ताईं चांहि पीअंदा हुआसीं। माना एतिरो घणो तइदादु चांहि जो। और छो त असां तॾहिं सियासत कंदा हुआसीं। ऐं डॉक्टर खे उन दौर में कमरे में क्लिनिक बि हुई। क्लिनिक हुई ऐं पोइ हेॾो सिगरेट हूंदो हुउसि, पियो हलंदो हुओ, हेॾो चांहि हूंदी हुअसि, हेॾो कलम हथ में हूंदो। क्लिनिक हलंदी हुअसि, पेशेंट्स ईंदा हुअसि। पोइ डॉक्टर मोहब्बत जो विछोड़ो थियो ऐं डॉक्टर मोहब्बत जे विछोड़े खां पोइ तव्हां अकेले सिर वरी कंबर जे अंदरि हिकिड़ी इदारनि जी सीरीज़ ठाही जंहिंमें तव्हांजो भाऊ दुरमोहन ॿोड़ो ट्रस्ट आहे ऐं उनखां अॻु में तव्हां कंबर शहदाद कोट ज़िले जी जेका तहरीक हलाई उन में तव्हां कंबर खे ज़िलो कराए वियो ऐं उनखां पोइ वरी तव्हां इदारा ठाहिया मुख़्तलिफ़ ॿिया। भाऊ दुरमोहन ॿोड़ो लाइब्रेरी ठाही, उनखां पोइ कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी ठाही तव्हां, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कंबर शहदाद कोट ठाही तव्हां, या इहे जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि सिंध अदबी संगत खां वठी वेंदे आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कंबर शहदाद कोट ताईं, त इहे इदारा तव्हांखे ठाहिण जो ख़्यालु छो आयो ऐं इहे तव्हां इदारा कीअं ठाहिया ऐं कंबर में छो ठाहिया जॾहिं त तव्हांजी रिहाइश लाड़काणे में आहे? सवली सिंधी में जॾहिं मां सियासी तरह पली साहब खे छॾियो, अवामी तहरीक खे छॾियोसीं, त मूंखे नंढपण खां वठी हीअ शइ वणंदी आहे त माना माण्हू अमल वारो, अॼु बि अमल वारो आहे न जेको भली जमा इस्लामी हुजे, GSN जो हुजे, पीपल्स पार्टी, उहो मूंखे कारकुन वणंदो आहे। अदबी संगत में तव्हां छो वणंदा आहियो? तव्हां अमल कयो था, जेको तव्हां सच सम्झो आहे उन सां कमु कयो था, उन सां कमिटेड आहे माण्हू। हा, मूंखे कमिटेड माण्हू कहिड़े बि नज़रिए जो हुजे उहो वणंदो आहे, त उहो माना पंहिंजे नुक़्ते नज़र सां सचो आहे। इन करे उहो माण्हू जीअं मां अवामी तहरीक छॾी त मुंहिंजी नज़र में इहो ई थियो त मूंखे कमु करिणो आहे। ऐं अदा मूंखे तनज़ीम जेको पढ़ायो त उहो इहो पढ़ायो त अदारनि खां सवाइ का बि तनज़ीम खां सवाइ का तब्दीली नथी अची सघे। ठीकु, इन करे मूं अकेले सिर यानी कंबर में जीअं चइजे रिटायरमेंट जा जेके पहिरियों पैसा मिलिया उन्हनि मां पहिरियों बचनि खे कोन कुझु न हुयो घर में, पर पहिरियों मां चऊं त हीअ जागीरदार समाज जो मिसाली ज़िले हेडक्वार्टर आहे कंबर, उनखे तालीम ॾिजे ऐं लेबर ॾिजे। का बि उते समाजी कंहिं समाजी तनज़ीम ई का लेबररी कान आई, का सरकारी कोन आई, ऐं मूं पहिरियों ई लेबररी पंहिंजे पैसनि मां जेका रिटायरमेंट जा उन मां लेबररी ठाराई। इन करे जेको मोहबत वारो सिलसिलो आहे कंबर इल्म जे हिसाब सां मशहूरु आहे। डॉक्टर मोहबत जो त खाल मां नथो भरे सघां, पर उहो इल्मु हो, छो त वरी उन वक़्तु छा थियो, डॉक्टर नज़ीर लॾे वियो, डॉक्टर बख़्तु लॾे वियो, जामी हैदराबाद हले वियो, सोबत उन जो भाउ कराची हले वियो, सॼी संगत डॉक्टर अयूब कराची हले वियो, सॼी संगत हैदराबाद हले वियो। तव्हांजी मां ॻाल्हि कटियां थो, तव्हां ॻाल्हि रिटायरमेंट ताईं खणी आयो, पर मां तव्हां खां पहिरियों हिकिड़ो सुवालु कयो हो त तव्हांखे जेका शिनाख्ती कार्ड वारी नौकिरी मिली उहा कीअं मिली ऐं कॾहिं मिली? हाणे उहा ऐं पोइ तव्हां इन सां गॾु इहो बि ॿुधाए वञो तव्हां बिफोर टाइम रिटायरमेंट छो कई? उन में इहो थियो त गुलनि जहिड़ा ॿार संगत जॾहिं ठही त उन जो ज़िले राब्ता सेक्रेटरी हुयो लाड़काणे जो अख़लाक अंसारी, ऐं अख़लाक अंसारी लाड़काणे मुंहिंजो लाहौरी महले में पहिरियों दोस्त, ऐं मां हू प्यारु कंदो, इज़त ॾींदो, असां हुन जी इज़त कंदा हुआसीं। हू ज़िले जो शहदाद कोट तालके जो वरी सूमरा दोस्त आया, सूमरे जो भाउ हूंदो हो जेको मतिलबु हिकिड़ो रियाज़ न पर ॿियो नवाज़ सूमरो हूंदो। ऐं उन वक़्तु असां इहो कमु कंदा हुआसीं गुलनि जहिड़ा ॿार संगत में। गुलनि जहिड़ा ॿार संगत जे करे हिन सां तमामु घणी प्यार ऐं हुजत थियो। पोइ उन सॼे घराणे सां थियो, अख़लाक अंसारी जे सॼे घराणे बाबा ताईं कचहरी थींदी हुई। पोइ हिकिड़े ॾींहुं मूं चयो हिन खे त मूंखे नौकिरी खपे, त हू मूंखे ॻाल्हाइण ॿोलण में या मोहबत हुजण जे करे हू सम्झंदो त हू घणो पढ़ियलु आहे। अच्छा, मूंखे चई छा खपई? मां चयोमांसि क्लार्की। जे हिते बि चर्चा थो करे वरी। पोइ पंहिंजो भाउ लाहौरी महले में शनाख्ती कार्ड ऑफिस हूंदी पहिरीं लाड़काणे में, ज़िले ऑफिस जेका आहे रजिस्ट्रेशन अदारे शनाख्ती कार्ड जी लाहौरी महले में हूंदी। लाहौरी महले में पंहिंजे भाउ मुश्ताक वटि वठी आयो त भाई अॼु वरी नओं चर्चो खणी आयो त मूंखे नौकिरी वठी ॾे शनाख्ती कार्ड ऑफिस में क्लार्की। हुन चयो त हाणे चर्चो करे थो या न, हुन जो चर्चो ई सम्झो। मूंखे चई त अॼु हिनखे अख़लाक खे चईंदे विहारियूं था, जे शाम ताईं वेही जी वियो त माना हिन क्लार्की वठणी आहे। पोइ उन
माना हिकिड़ो ॾींहुं विहाण खां पोइ कुदरतनि हफ़्ते खनि में हिकिड़ो इंटरव्यू थियणो हो क्लार्की जो। जॾहिं इंटरव्यू थिया त मूं क्लार्की वठी ॾिनऊं। ऐं इहा नौकिरी पहिरीं नौकिरी बि अदीब जी मार्फत मोहबत जे दोस्त इहो मंसूर आलम जे मंसूर आलम जे करे यूनिवर्सिटी में नौकिरी, ॿी नौकिरी वरी हिन अदीब जे करे अख़लाक अंसारी ऐं मुंहिंजे दोस्ती जे करे उनजी मूंखे शनाख़्ती कार्ड में नौकिरी ॾिनी। अच्छा, इहो दौर कहिड़ो आहे? इहो दौरु 1974 जो। 1974 में तव्हांखे शनाख़्ती कार्ड ऑफिस में क्लार्की मिली। पोइ तव्हां रिटायरमेंट वरी वक़्त खां अॻु में छो कई? हाणे छा हो त उते शनाख़्ती कार्ड ऑफिस में हिकिड़ो राशी अदारो हो। मां रुश्वत न वठां, ऐं जेको रुश्वत न वठंदो आहे उनखे ऑफिसर तंग कंदो आहे। राशी ऑफिसर उनखे इज़त न ॾींदो आहे, ख़्यालु न कंदो आहे त नथो, पर उनखे तंग कंदो त कंहिं नमूने रुश्वत वठे। हाणे मां रुश्वत न वरिती, न वठण जे करे पोइ कॾहिं बदिली कंदा नसीराबाद, कॾहिं वार, कॾहिं मीरो खान, कॾहिं शदाद कोट, इहे सज़ाऊं ॾींदा हुआ। पोइ लोड़ाईंदा त काथे आण मञे। सही। कॾहिं कॾहिं ईअं बि थियो त मूंखे आख़िर में घोटकी बदिली कयूं। घोटकी मीरपुर माथिले हेड क्वार्टर आहे, उते मुंहिंजी मां वयमि उते। उतां जेको ऑफिसर हो उन सम्झो त मूंखे जीअं वयमि चई मां ॾेवाल हिसो पती, मां चयोमांसि मां रुश्वत न वठंदो आहियां। हुननि पंहिंजो जेको हिसो वठंदड़ जेको उते हूंदा आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा रखियल हूंदा आहिनि ऑफिसर नंढा, उन्हनि खे चई त हिन जा पैसा गॾु कंदा वञो हिसो। इलेक्शन जा ॾींहं हूंदा, घटि में घटि 1500 ॾियारी मिलंदी क्लार्क खे हिसो इलेक्शन जे ॾींहंनि जे करे। गॾु कंदा 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 विया, 80,000 मुंहिंजे खाते जा हुन गॾु करे रखिया ऑफिसर मुंहिंजे। सॾु कराई मूंखे, चई त हेॾे आ वयोमांसि, मूंखे चई त भाई 80,000 हीअं उन वक़्त जा माना मां चवां 80 लख उहो हीअं टेबल ते रखियईं। मूंखे चयो आहे तुंहिंजो हिसो आहे। हिकिड़ा माण्हू रेज़गारी न वठंदा आहिनि, इन करे मां तुंहिंजे लाइ ॿधा रखिया आहिनि। मां चरियो उहे छा माना शनाख़्ती कार्ड ते एक्स्ट्रा पैसा वठंदा? वॾी रुश्वत आई। शनाख़्ती कार्ड ऑफिस वॾो राशि खातो रहियो। अच्छा। हाणे नादिरा आहे, उन में वॾी करप्शन हले थी, हाणे बि हले थी पई। हिसो जेको आहे रेज़गारी मां वठां तव्हां खां, हीअ त सिधो गिलास भरे तव्हां रखियो आहे, इहो मां न वठंदुमि, जी निकिरी वञु। उहो 80,000 खणी उहो उमिरो करे आयो मुंहिंजो दोस्त ऑफिसर। माथिले जी ॻाल्हि आहे, सही मुंहिंजे दोस्तनि सभिनी ख़बर आहे। उन खां पोइ वरी वियासीं असां कराची। उते हिकिड़ो ऑफिसर जेके हाणे हिन जहान खे हलाइनि था, चौकीदार लफ़्ज़ चवां, ॿियो नथो चवां, उन्हनि जो वॾो ऑफिसर उते आयो हो। उहो शनाख़्ती कार्ड ऑफिस जीअं त नादिरा में हाणे मुंतक़िल थिए पई, उते आयो। उन तक़रीर कंदे सभिनि शनाख़्ती कार्ड वारनि रजिस्ट्रेशन खाते जे सभिनी गारियूं ॾिनियूं। गारियूं ॾियण जे करे मां चयुमि त मां रुश्वत बि न खावां। उन सभिनी खे चयो जो रुश्वत खाते हैं, गटर के कीड़े हैं, चकुले के कंजर हैं और बेगैरत आदमी है, सारे रजिस्ट्रेशन वारे शनाख़्ती कार्ड सारे। जॾहिं चई त मां ॾाढो बीह रहियोमांसि। सभिनि चयो त नौकिरी वेंदई हली, हे वॾे अदारे जो माण्हू आहे, ताक़तवर अदारे जो माण्हू आहे। नादिरा हाणे ताक़तवर अदारनि जे हवाले आहे, त तोखे परेशानी थींदी आहे, मसइलो नौकिरी हली वेंदई। मां चयोमांसि नौकिरी तव्हां था कयो पैसनि जे लाइ, मां इज़त लाइ कई आहे, मां रुश्वत न खाधी आहे। इन करे मां हिन खे ॿुधाइण थो घुरां त हिन सारे छो चयो, राशि असां वटि आहिनि। पोइ मां साम्हूं वञी बीठोमांसि त तो असांखे उन अॻियां ॿुधायो त असांजी 22 एजेंसियूं कमु थियूं कनि, उन्हनि रिपोर्ट ॾिनी आहे त तव्हां सभु हीअं आहियो, हीअं गारियूं ॾिनई। मां चयोमांसि इहे समूरियूं गारियूं मां तव्हांखे ॾियां थो इन करे त तव्हां सारे सभिनि लाइ छो चयो। मुंहिंजी जॾहिं त ख़बर अथव नालो छा आहे, मां कहिड़े शहर जो आहियां, मुंहिंजो उहिदो कहिड़ो आहे, जॾहिं नथो ॼाणे त सारे छो चई, सभु छो चई। पोइ अक्सरियत चवे हा सफ़ा मां अखियूं अखियुनि में मिलाए, उहो सम्झी वियो। मूं चई उन्हनि सभिनि ॾे मोह करे त मां इन अकेले से माफ़ी मांगता हूँ और सारी कहता हूँ। अच्छा, माना वरी साहिबनि खे सभु गारियूं ॾेई छॾी। पोइ मुंहिंजे दोस्तनि मूंखे चयो त तूं मतां हाणे न रही सघे, ऐं छो त इहे हाणे नादिरा हिननि जे हवाले आहे, इन करे बहितर इहा आहे त माना रिटायरमेंट वठिजे। पोइ मूं वक़्त खां अॻु रिटायर। केतिरो वक़्तु अॻु में तव्हां रिटायरमेंट? 12 साल अॻु। 12 साल 20 साल मां नौकिरी 27 साल कई। अच्छा। पोइ 12 साल पोइ जॾहिं मां छॾे आयुमि त अख़लाक जी भाउ मुश्ताक ॾे वियुमि त तव्हां जेके मूंखे अमानत ॾिनी नौकिरी, मां ईमानदारी सां कई, किथे बि उन में
आवाम दुश्मनी न कई ऐं मां आवाम जी ख़िदमत कई आहे। छो त मां जेको कमु कयो उहो आवाम जी ख़िदमत, इन करे बि मां हिन खे अविलियत शनाख़्ती कार्ड उहो ॿारहारी में ठहंदा हुआ। ॿारहारी में वञण सां मुंहिंजो हे थींदो त असांजी हारी तहरीक हूंदी, सिंधी हारी तहरीक, अवामी तहरीक जी जेका आहे ज़ेली तनज़ीम हारिन में हूंदी, जेका वॾो कमु कंदी, उन में वञण जो मूंखे मौक़ो ॿारहारी में तनज़ीम साज़ी करण जो मिलंदो, नवां दोस्त ठाहिण जो मिलंदो। उते ॼाणे बुझी मां हारिन में वेंदो हुउमि। ॿारहारी में शनाख़्ती कार्ड अक्सर जेका मोबाइल टीम ॿारहारी में वेंदी, उन में मां पंहिंजो कॾहिं फ़ोटोग्राफर, कॾहिं क्लार्क तौरु हणा, जंहिंजे करे मुंहिंजी सॼे ज़िले में दोस्त पैदा थिया, यूनिट पैदा थिया, हारिन जा शाखूं पैदा थियूं, जिन मां बहितरीनु मुंहिंजे ज़िले में हारी पैदा थिया, जिन 83 MRD में गिरफ़्तारियूं हारिन ॾिनियूं। ॿारहारी जो ख़ासि करे वारा जा तालुके जा तमामु घणा दोस्त हुआ, नसीराबाद जा, कंबर जा, लाड़काणे जा। ऐं इहा मोबिलाइज़ेशन सॼी तव्हांजी थियल हुई? घणी मतिलबु। अच्छा। उन में कादी गफ़ार हो, हमज़ो आरी हो, ऐं मोहम्मद सलाह चांडियो आहे, ऐं मोहम्मद वरियल थईम उन वक़्तु हूंदो हो, अब्दुल्ला चांडियो हूंदो हो। पर उन में गॾु घणे क़दुरु जेको कमु, छो त पोइ अॻिते हली हमज़ो आरी कुल वक़्ती कारकुन थी वियो, सॼी सिंध लाइ थी वियो। अॻिते हली सिंधियाणी तहरीक मूं ठाही, उन मां ज़ाहिदा शेख पहिरीं लाड़काणे ज़िले लाइ कुल वक़्ती कारकुन थी, पोइ सॼी सिंध में ज़ाहिदा शेख कुल वक़्ती। पहिरीं छोकिरी कंबर में सिंधियाणी तहरीक जी मूं ई ठाही, जेका फुल टाइम वर्कर पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी वक़ुफ़ करे छॾी। पंहिंजो इन विच में तव्हां पंहिंजो सॼो जेको तालीमी सफ़र बि ॿुधायो, सियासी सफ़र बि ॿुधायो, अदबी एफिलेशन्स बि ॿुधायूं। तव्हांजी जेका इज़्दिवाजी ज़िंदगी जी शुरूआति उहा कॾहिं थी? शादी कॾहिं कई तव्हां? मुंहिंजे ख़्याल में शादी जो तसवुरु न हो, छो त असां सियासत जंहिं कैलेबर जी कयूं पिया, उन या माण्हू रेल में मरंदो आहे, या जेल में मरंदो आहे, या रस्ते वेंदे मारियो वेंदो आहे। इन करे शादी मुंहिंजा मालिक चवंदा हुआ करणी आहे, पर मां चवंदो हुउमि त मां हिकु ईमानदार, ॿियो घरवारी, टियों ॿार, पोइ मां हलाए न सघंदो। हाणे मां हिकिड़ो घर में हिकिड़ो मुख़्तसिर जेतिरो मूं ते रखियलु आहे घर जो महीने जो ख़र्चो ॾेई, बाक़ी सॼो महीनो मां पंहिंजे ॿारनि में रहां थो। हिकु दफ़ो अम्मा सां कूड़ हणियो हुउमि त बाबा मां खे शनाख़्ती कार्ड ऑफिस में नौकिरी आहे, ऐं मां राति जो वञी ॿारहारी में रहंदो आहियां ऐं शनाख़्ती कार्ड ठाहींदो आहियां, ऐं उन में छा हो त हिकु न कूड़ में इहो हो त मां तनज़ीम साज़ी कंदो हुउमि। अच्छा। ऐं उहो शनाख़्ती कार्ड में बि ड्यूटी ते वेंदो हुउमि, रहंदो हुउमि, पर अम्मा पोइ न चवंदी। जॾहिं चवंदी त भाउ तूं घणो वक़्तु नथो अचे, माना 20-25 ॾींहं ॿार, माना तव्हां अमर खे इहो चवंदा हुआ त मूंखे ड्यूटी जो कमु आहे, चओ त नौकिरी छॾियां। हो चवंदी नौकिरी न छॾियां, ऐं तनज़ीम जो कमु चओ सा त न छॾे छॾियां। अच्छा, हाणे इहो इन दौरान ई तव्हां पोइ नौकिरी जे दौरान ई शादी? हाणे उन में हिकिड़ो मुंहिंजो ऑफिसर थी आयो, लाड़काणे लाहौरी महले जो, जंहिंजी बदिली थी वई ग्वादर, उतां आयो। उन अचण सां मूं सां ॻाल्हि रखी त बाबा इहो आहे त कीअं तव्हांजो सिस्टम आहे, ऑफिसर थी आयो कंबर में, तव्हांजो सिस्टम कीअं हलंदो आहे, या रिश्वत जो या कीअं? त मां चयो मां न वठंदो आहियां, न को हिते वठणु ॾींदोमांइ। वाइड़ो कंबर में? हा, वाइड़ो थी वियो। ऐं ॿियो मुला हो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो, उहो मूंसां गॾु में रिश्वत न वठंदो, पर उन चयो साईं मां वठंदोमांइ, ऐं मां तव्हां सां गॾु आहियां, भले बहादुरमंद अकेलो हुजे। हू पंहिंजे घर आयो, भरिसां ई घर हुउसि पंहिंजी भेण जो, ऐं उन भेण ऐं भेणीअ जो, उन घर में आयो त उते अचे ॻाल्हि कयईं त हिकिड़ो अवामी तहरीक जो आहे, पलीअ जी पार्टी जो आहे, पाण खे मुसले जो छा चइजे त पाक थो सम्झे, मुसले जो मस्जिद जो कख़ थो सम्झे पियो। इन करे हे पाक पाण सम्झंदो आहियां, चए थो मां शनाख़्ती तोखे ऑफिस में कंबर न मां खाईंदुमि न तोखे खाइणु ॾींदुमि। त जेका हाणे मुंहिंजी घरवारी थी, उहा हुनजी भाणजी, उहा ॿुधो उन साम्हूं बीठी हुअसि, उन चयसि इहो त माण्हू सुठो आहे। अच्छा। हिन सोचियो त हिन खे हिन सां, छो त मूंसां बहस उते करे आयो त बचा आहिनि, बचा पघार पूरत नथी पए। मां जी पघार पूरत नथी थिए, इन करे शादी मां नथो कयां। तव्हां शादियूं छो कयूं? मां इन करे नथो कयां त मां जेतिरो पैसा मिलंदा उन पंहिंजो गुज़र सफ़र करे थो वञा। हुन चयो त शादी खां पोइ रिश्वत वठंदी। मां चयोमांसि न वठंदुसि। हाणे इन इम्तिहान में चई त भला मुंहिंजी भाणजा आहे, तोखे वठी ॾियां, मां जे जुआ थो खेॾे या इम्तिहान थो वठे, मां ॾियण लाइ तयारु आहियां। ज़मीन जुंबद न जुंबद दुर्मोमन, ज़मीन लुॾंदई पर मां न लुॾंदोमांइ। मतां पोइ परेशानी थियई, चई त न का ॻाल्हि न आहे। पोइ हू वीचारो मुंहिंजे प्यार में, कुर्ब में, या इन रिश्ते जे करे चऊं, या माहौल में एतिरो प्यारो थी आयो, मुंहिंजी तनज़ीम जो कारकुन थी वियो, उनजी घरवारी, उन या सॼो घर मुंहिंजी तनज़ीम में। नालो छा हुनजो? साहब न कुरैशी।
अच्छा, उन खां पोइ उन वरी तव्हांजी तंज़ीम बि जॉइन कई? तंज़ीम कई, वेंदे मुंहिंजे जेको साहुरो घर आहे उहे आया, पोइ माना शादी थी, माना छो त असांजी ईअं ई ॼण जुआ खेॾियल ई जा अॻ में ॻाल्हि चर्चा थियल शादी बि माना तव्हां ईअं ई कई? इम्तिहान में माना इम्तिहान सम्झ ॾिनो। अच्छा, उहो कहिड़ी तव्हांजी एज घणी हुन वक़्तु? मुंहिंजी एज सम्झां थो त 32 या 34 साल हूंदी। ॿार घणा आहिनि? 1991 में शादी कई। 1991 में शादी कई। 17 मई तारीख़ 17 मई ते 91 में शादी कई। हाणे 4 ॿार आहिनि ख़ैर सां, वॾे वॾी नंढड़ी आहे दुरेशवार, पोइ आहे उन खां पोइ माक नालो अथसि, पोइ हुमेर जानी पुटु आहे, पोइ मुसविर जमाल, 2 धीअरूं 2 पुट। माना जेतिरा मुंहिंजे पीउ माना छॾिया, सम्झो असां 2 भाउर 2 भेनरियूं, मां बि ओतिरा ई ॾिनासीं। हुन असांखे घरु ॾिनो, मां पंहिंजे बचन खे घरु ॾिनो, माना असां को वाधारो कोन कयो। तमामु सुठो। अच्छा भाऊ, हाणे तव्हां जॾहिं हीअं पोइ ते कंध वराए था ॾिसो, तव्हांजी हाणे उमिरि घणी आहे? हाणे 65 साल। 65 साल। 65 साल त जॾहिं तव्हां ॾिसो था, सम्झो था त तव्हां पंहिंजी जेका सॼी ज़िंदगी आहे उहा सफल गुज़ारी आहे? तमामु बहितरीनु गुज़ारी आहे, जंहिं ते मूंखे फ़ख़ुरु आहे। वरी बि कुदरत मूंखे हयाती ॾे त मां ईअं ई गुज़ारी। ठीकु आहे। हाणे तव्हां जेको कंबर में अची पोइ वरी इदारा ठाहिया, हिस्टोरिकल सोसाइटी आहे, आर्ट्स काउंसिल आहे, भाऊ दुर्मोहन बोड़ो लाइब्रेरी आहे, इहे सभु जेके बि तव्हां इदारा ठाहिया, इहे तव्हां अकेले सिर इदारा ठाहिया आहिनि, ऐं हिन वक़्तु ताईं बि तव्हां अकेले सिर इन्हनि इदारनि खे लुक आफ्टर कयो था, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स करायो था, कॾहिं हिस्टोरिकल सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां, कॾहिं आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां, कॾहिं भाऊ दुर्मोहन बोड़ो लाइब्रेरी जे प्लेटफॉर्म तां, ऐं साॻे वक़्तु तव्हां ताज़ो हाणे सिंधी अदबी संगत जा ज़िले राब्ते सेक्रेटरी तौर बि चूंडिजी आया हो, अनापोस थी विया हो तव्हां। त इहे सभु जेके बि तव्हां जूं ज़िमेवारियूं आहिनि हिक ई वक़्तु तव्हां निभाए सघो था? मां हिन खां वधीक निभाइण वारो आहियां। रुगो मूंखे हिकिड़ी शइ खुटल आहे त हिकिड़ो कंप्यूटर, जीअं तव्हां ॼाणो था न, मूंखे हिकिड़ो दोस्त कंप्यूटर वारो ॼण न, मां जेतिरो कमु कयां थो उन खां मां ईअं चवां 25 दफ़ा वधीक कमु करे सघां थो। रुगो हिकिड़ो तव्हां जेतिरो ॼाणूं, जीअं तव्हां मिक्स करे सघो था, प्रोग्रामनि खे रखे सघो था हिन ते। हाणे मां कंप्यूटर या मोबाइल जो माहिर न आहियां। मूंखे हिकिड़े ॿार जी या हिकिड़े नौजवान जी ज़रूरत आहे जेको दोस्त मुंहिंजा प्रोग्राम, मुंहिंजूं ॻाल्हियूं, मुंहिंजे कारकर्दगी फेसबुक ते आणे ऐं सॼी या उन ते हाणे इहो यूट्यूब ते ऐं सॼी दुनिया ताईं पहुचाइजे। ऐं हिन वक़्तु NGO या घणा अदारा हलनि ई यूट्यूब ते था, ऐं इन ते पंहिंजे इन मैसेंजर ते हलनि था या फेसबुक ते हलनि था। इन करे मूंखे हिकिड़ी खोट आहे, या मां 25 दफ़ा वधीक कमु हिन में करे सघां थो, हिकिड़ो कंप्यूटर ॼाणूं मूंखे मिले। ठीकु आहे भाऊ, हाणे तव्हांजे हवाले सां हिकिड़ो सुवालु इहो बि उथंदो आहे अक्सर त भाऊ दुर्मोहन बोड़ो हिकिड़ो जाखोड़ी किरदारु आहे, उन हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो कंबर में जंहिंजो नालो हुन रखियो भाऊ दुर्मोहन बोड़ो पब्लिक लाइब्रेरी। त इहो सुवालु माण्हू अक्सर कंदा आहिनि त भाऊ दुर्मोहन बोड़े पंहिंजे ई नाले ते पाण लाइब्रेरी क़ाइमु छो कई? इहो कोई ॿियो नालो छो न? भाऊ जीअं मिसाल डॉक्टर मोहम्मद बोड़ो हुन जो आइडियल आहे, त उन जे नाले ते इहा क़ाइमु छो न थी? या मतिलबु नाले जे हवाले सां इहा माण्हू ॻाल्हि अक्सर कंदा। हाणे छा थियो त कंबर ज़िलो बचायो तहरीक, कंबर ज़िलो जेको आहे उन जो 42 तंज़ीमूं शहर जूं हुजनि ऐं 42 माण्हू हुजनि जेके उन तंज़ीम जेका असां ठाहीसीं, कंबर ज़िलो बचायो जिदोद कमेटी, उन्हनि समूरनि यकराए चयो त भाऊ दुर्मोहन असांजो सेक्रेटरी हुजे। उन खां पोइ जॾहिं कंबर ज़िलो ठहियो, उन खां पोइ जॾहिं लाइब्रेरी जी ॻाल्हि आई त हुननि चयो त इहो जीअं त ज़िलो जो ठाहिण जो बानी भाऊ दुर्मोहन आहे, हीअ समूरी वेड़ जेका कई या जिदोद में जेका अॻुवाणी कई या हर शइ खे फेस कंदो आयो, हर महाज़ ते उहो ना हुकूमत सां ॻाल्हाइण वारो हुजे उन में फेस कयोसीं, मीडिया ते फेस कयोसीं, जिदोद में फेस कयोसीं, हर क़ुर्बानी लाइ बीठो आहे। इन करे इहा लाइब्रेरी इन जे नाले सां उन जिदोद कमेटी जे दोस्तनि इहो नालो ॾिनो। अच्छा, इहो उन्हनि ॾिनो, तव्हां न? हाणे उन में जेकॾहिं ॿियो को नालो तव्हां इन में सम्झो त वरी जेके ज़िले जा मुखालिफ़ आहे, अॻिते हली उन्हनि माण्हुनि जॾहिं लाइब्रेरी 2 साल हली त उनखे साड़ियो हो। मां इन करे बि कंहिं ॿिए जो नालो न पियो रखां त अॻिते हली जे ॿिए जे नाले सां थींदी त थी सघे इहा अञा न हले। ॿीहर बहाल कराइण बि इन करे हो त उहा मुंहिंजे नाले ई।
उहा लाइब्रेरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी त उन वक़्तु उहा साड़ी वई। जेके लेबर जी सोचल सम्झ, छो त जेके 27 तारीख़ बेनज़ीर जी शहादत खां पोइ अदारा सड़िया या ड्रथा, उहे जज़्बात में आहे। ही 28 ते साड़ी वई प्लानिंग सां प्लान, जीअं माना यूनिवर्सिटी जी आहे, सिंध यूनिवर्सिटी जामशेरे में जेका लाइब्रेरी आहे, उहा पंहिंजी छा चवंदा सेंट्रल लाइब्रेरी, सेंट्रल लाइब्रेरी खे साड़ियो वियो, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताबनि खे साड़ियो वियो। ईअं ई जेको आहे साथ हलंदो रहे, लाट ॿारंदी रहे, गदाई जी जेकमबाद में लाइब्रेरी साड़ी वई, ईअं मुंहिंजी लाइब्रेरी साड़ी वई। पोइ इहा प्री प्लानिंग तहत जेका 28 तारीख़ सड़ियूं लाइब्रेरियूं, उहे ॼाणे बुझी साड़ियूं वयूं आहिनि। अच्छा, उन खां पोइ तव्हां हुनखे ॿीहर वरी बहाल कीअं करायो? उहो वरी मूंखे महिनत करणी पई, तमामु घणनि दोस्तनि ताईं वञिणो पियो, अचिणो वञिणो पियो। 50 दफ़ा मां वयुमि। ही PPL वारा आहिनि। जॾहिं 51 दफ़ो वयुमि त हुननि चयो त कराची वेंदो हुउमि ऐं अचणु वञणु वॾो मसाइलो हूंदो हो। मूंखे इहो लॻो त पीपुल्स पार्टी कोन ठाहींदी, न को ॿियनि जे फ़ाइदे जी शइ आहे लाइब्रेरी, छो त जंहिं साड़ियो उन लाइब्रेरी न साड़ी, मुंहिंजा ख्वाब साड़िया, मूंखे साड़ियो। हाणे उहो मूंखे साड़े न सघियो, मारे न सघियो, पर हुन माण इहो हो त हिन लाइब्रेरी सड़ंदी, मरी वेंदो। अॻे त खणी हिनजा पैसा हुया हुन मां रिटायरमेंट जा, हाणे काॾा आणींदो। उन दौर में मूंखे यादि थो अचे त तव्हां जॾहिं लाइब्रेरी सड़ी त तव्हांजी हिकिड़ी जंग बि इतफ़ाक़ सां सड़ी पई। बिल्कुलु सड़ी। अच्छा, उन खां पोइ तव्हां PPL वारनि इहा लाइब्रेरी ठाराए? जॾहिं 51 दफ़ो वयुमि त उन्हनि चयो त हीउ सिंसियर आहे, माना हिन सां सचो आहे। पोइ उन्हनि माण्हुनि पर कुदरतनि जंहिं ॾींहुं उहा मंज़ूर थी त पेट्रोनास इस्लामाबाद में अदारो हो, उहो बि तेल कंपनी, उते हिकिड़ी भेण हुई असांजी अदी निज़ामानी, शाज़िया निज़ामानी नालो हुओसि, उन सां बि ख़तो किताबत हलंदो हो त हिन लाइब्रेरी मुंहिंजी सड़ी ॾिसी वई। उहा उन वक़्तु उन जी माना इंचार्ज जी इस्लामाबाद में। ठीकु। 2 कलाक अॻु मां मुआइदो कयो PPL वारनि सां, अञा त 2 कलाकनि खां पोइ उन अदीअ भेण उते इस्लामाबाद में वेही मुंहिंजी लाइब्रेरी लाइ 30 लख मंज़ूर कराया। अच्छा, ऐं हिननि घणा कया? हिननि बि 30 लख कया, पर उहा हिननि सां इहो ई हो त पैसा तव्हां वटि हूंदा, टेंडर कराईंदव ऐं ठेकेदार रखंदव, चेक ॿई कंदासीं, ऐं चेक जेका निकिरंदी तव्हांजी बि सही हूंदी, मुंहिंजी बि सही हूंदी, मां पैसा न वठंदुमि। ठीकु। इहे 2 कलाक होॾो चेक तयारु पई। उन अदीअ मूंखे फ़ोन करे चयो, शाज़िया निज़ामानी भेण हुई हिकिड़ी, तमामु इंसान दोस्त, इल्मु दोस्त, चई त हीअं तव्हांजी लाइब्रेरी लाइ मां 30 लख मंज़ूर कराया आहिनि। मां चयुमि 2 कलाक अॻु हुननि सां मुआइदो थियो आहे, छो त मां मरीज़ हुउमि, मूंखे इलाज जी ज़रूरत हुई, अॻु में इलाजु होॾो मिलियो आहे, इन करे मां हुननि खां विलत जां। हुन चयो मां कीअं हिते इस्लामाबाद में हिकिड़े कमरा जी लाइब्रेरी लाइ फाइट कई हूंदी, कीअं तव्हां लाइ मां 30 लख मंज़ूर कराया हूंदा ऐं तव्हां मूंखे मतिलबु ॾुख था ॾियो। मां चयो भेण, मां पहिरियों हुन सां वाइदो करे वेठो आहियां, इन करे मां नथो फिरां। साॻे ॾींहं ते कुदरतनि चयमि त हू बि चङाई थी, ऐं लाइब्रेरी पर मां उन्हनि को न वरिता ऐं उन्हनि खे छॾे ॾिनो। अच्छा, हाणे तव्हांजी जेका लाइब्रेरी हिन वक़्तु आहे मौजूदु आहे, उन में घणा किताब आहिनि? तक़रीबन 10,000 खां मथे किताब आहिनि, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते। ऐं डेली तक़रीबन घणा शागिर्द अची पढ़नि? 150 खां मथे अचनि था पिया। अख़बारूं हाणे अदियूं अचनि थियूं, छोकिरियूं बि अचनि थियूं, शागिर्दाणियूं छोकिरियूं अचनि, उन्हनि जे लाइ अलॻि मथे सेक्शन जेको असांजो रीडिंग हॉल आहे उन में आहे, उहे 10 खां 20 ताईं हाणे। अख़बारूं केतिरियूं ईंदियूं आहिनि? उहे 16 अख़बारूं अचनि थियूं, डान, जंग, कोशिश, कावश, जेके बि आहिनि 16। हिन वक़्तु तव्हांजी लाइब्रेरी जो ज़ाहिर आहे जेको ख़र्चु आहे, मुख़्तलिफ़ AC जा बिल, ॿिया मुख़्तलिफ़ जेके अख़बारुनि जा, उहो केरु थो, कीअं था कयो तव्हां? हाणे उहे असांजा दोस्त आहिनि, उहो गॾु करे ॾियनि था पिया। ऐं हाणे मां ॻाल्हायो आहे हिननि सां, सकाफ़त खाते सां, जेके चओ थो त हिन बजट में माना तव्हांखे यानी बजट मंज़ूर कंदासीं। उन में सिंसियर आहे असांजो सेक्रेटरी अकबर लगारी साहब बि, सरदार शाह बि। मूंखे यकीन आहे त हिन साल मुंहिंजी लाइब्रेरी खणंदा, हिकिड़ो मुंहिंजो भरोसो आहे। ऐं उनजे बजट मंज़ूर कंदा, ऐं जे बजट मंज़ूर कयूं त असांजी लाइब्रेरी हिकिड़ी बहितर अञा हलंदी, छो त मां उन में फंडेड थी वेंदी मतिलबु उहा। अच्छा, उन खां पोइ तव्हां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान ऐं हिस्टोरिकल सोसाइटी जा 2 हिकिड़ा इदारा ठाहिया आहिनि। हिस्टोरिकल सोसाइटी जो बि तव्हांखे प्लाट मिलियो आहे, उन ते कमु हले थो? 4,500 फुट प्लाट आहे, जंहिंते यानी 2 करोड़ मंज़ूर कया असांजे DC शमीर भुट्टी साहब। ऐं हाणे जीअं साईं जावेद
जागीरानी साहबु आयो आहे उन ते उन कमु शुरू करायो आहे। ॿिन्ही डीसीनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। 2 करोड़ जो कमु थिए थो ऐं उन में कल्चरल हॉल ठहे थो ऐं ऑफिसूं बि ठहनि थियूं। ऐं जंहिंखे मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं मूंखे अलाए छो सिंधला जी आइडियल आहे, सिंधला जी जामशोर में आहे न सिंधल, अहिड़ी सिंधला जी टाइप उनजे मथां जेको आख़िरी हिसो थींदो उहो पंहिंजे ज़िले जे लाइ सिंधला जी आहे। माना कंबर शहदाद कोट जो म्यूज़ियम, उनजो जेके बि तारीख़ी माग मकान आहिनि, शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जा पोर्ट्रेट ऐं मागनि मकाननि जी तस्वीरूं ओड़ियूं ठाराए छा सां बि ठाराइबो, सां मिटी सां ठारायोसीं या ॿिए जेके अॼुकल्ह ठहनि था उहे उते रखिबा। मुंहिंजो ख्वाबु आहे, मुंहिंजा ख्वाबु आहे त अमर जल खे कंबर आणियां आंदि। मुंहिंजो ख्वाबु हो कंबर खे ज़िलो कराइजे, जंहिंमें डॉक्टर मोहब्बत जो बि ख्वाहिश हुई। अॻे जॾहिं भुट्टो साहिबु थियो वज़ीर आज़म तॾहिं असां लिखणु शुरू कयोसीं त असांखे ज़िलो ॾियो, तॾहिं कार्ड हूंदा हुआ लिखी मोकिलींदा हुआसीं। बेनज़ीर वज़ीर आज़म थी त बि असां मोहब्बत जे दौर में असां लिखंदा हुआसीं, माना हर महीने 5-8 माण्हू मोकिलींदा हुआसीं। न तव्हांजी पुराणी ख़्वाहिश हुई जेका ख्वाबु हुई जो कंबर शहदादपुर ज़िलो उहो थियो, अमर जल खे आणण वारो ख्वाबु थियो, लाइब्रेरी जो मुंहिंजो ख्वाबु हो जेको पूरो थियो। वरी आर्ट काउंसिल ऐं डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जे ऑफिस ऐं कल्चरल हॉल जो आहे जेको कमु हले थो पियो। हाणे बाक़ी जेको प्लाट आहे 3.5 फुट आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान जे लाइ कंबर शहदाद कोट लाइ जेको रजिस्टर्ड अदारो आहे, प्लाट बि आहे, उहो हाणे हिन साल जावेद जागीरानी साहिबु चयो आहे, डीसी कमिश्नर साहिबु चयो आहे त तव्हांखे हिन नई बजट में उन लाइ पैसा ॾींदासीं, रखंदा। ठीकु, तव्हांखे जस हुजे जो तव्हां जेतोणीकि कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जे भेट में तमामु नओं इदारो आहे, पर लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी खे पर तव्हां 4000 फुट ते जेको प्लाट हासिलु कयो आहे, यकीनन उन में तव्हां जूं इफर्ट्स आहिनि, तव्हां अकेले शख़्स जूं इफर्ट्स आहिनि। यकीनन तव्हां सां टीम आहे गॾु, पर तव्हां उन में अॻुवाणीअ जी वारो जेको कमु कयो था